أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا مقلب القلوب والأبصار ويا محول الحول والأحوال حول حالنا إلى أحسن يا مدبر الليل والنهار ويا ملين الحديد لداود عليه السلام يا مفرج الغم والغم اكشف همنا وغمنا يا الله يا الله يا الله يا الله. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آل الطيبين الطاهرين المعصومين المظلومين الصابرين واللعنة الدائمة على أعدائهم أجمعين من يوم عداوتهم إلى قيام يوم الدين. أما بعد فقد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم ذكر علي عبادة صلوات اللهم صل على محمد وآل محمد. तमाम मेहरबान हैदर करार जो कैसे किसी मौला उन्होंने हजरत पंज बारगाह में कबूल फरमाए जिनके बीमार मौला उनकी शिफा अता फरमाए. मुख्तसर वक्त के दौरान जो मौजू है मौला अमीर अल-मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जो मुख्तसर फ़ज़ाइल बयान कर कोई 2 मिनट ज़िक्र मसाइल बयान करने से तमाम इज़्ज़त को तमाम मौला तमाम मोमिनीन जो हाजत पानी बारगाह में कबूल फरमाए. मोहम्मद व आले मोहम्मद ज़ात बुलंद सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व आले मुहम्मद. किताब मनाक़िब मुग़ाज़ली अश-शाफ़ी सफ़ा नंबर 281 और किताब अत-तराइफ़ में सैयद इब्न ताऊस ये वाक़या लिखते हैं कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया अतानी जिब्राइल वक़ाल तख़त्तमु बिल अक़ीक़ फ़इन्नहा अक़ीक़ जी अंगूठी पाइन. अक़ीक़ वो वाहिद पत्थर आहे जंहिं सभ खां पहिरियां अल्लाह जी वहदानियत जी गवाही ॾिनी, मुहम्मद जी नबूवत जी गवाही ॾिनी
अली जी विलायत जी गवाही ॾिनी ऐं उन्हीअ जे औलाद जी यारनि पुटनि जे विलायत विसायत जी गवाही ॾिनी ऐं शीयत जे जन्नती हुजण जी गवाही जंहिं जंहिं शइ बि अली अली कई वो मुक़द्दस थियो, चाहे पत्थर ही छो न, वो हजर करीम बणिजी वो हथनि में अची वियो, सीने ते अची वियो, मरण खां बाद अखियुनि ते अची वियो। लेकिन जंहिं जंहिं पत्थर अली अली न कई उन्हीअ जो अॼु बि रोडनि ते मोहकारो करे ऐं रूलर जे हेठां रूंदियो थो वञे, ईअं रूंदियो थो वञे जीअं तव्हां मुहिबाने हैदर करार दुश्मन अहल बैत जो मोहकारो कंदा आहियो, रूंदींदा आहियो। जंहिं जंहिं शइ अली अली कई, पाक अमीर जो फरमाना मौला अली कंबर के फरमायो, या कंबर अल्लाह ताला अरज़ विलायतना अल समावात वल अर्ज़ वल जिन्न वल इंस वल हजर व शजर वल मदर। अल्लाह पाक मोजी विलायत के ज़मीननि ते, आसमाननि ते, जिन्ननि ते ऐं मलाइकनि ते, इंसाननि ते पेश कयो। जंहिं जंहिं मुंहिंजी विलायत के क़बूल कयो, तवज्जो मुंहिंजे पासे, जंहिं जंहिं मुंहिंजी विलायत के क़बूल कयो, अल्लाह पाक उन्हीअ खे हिकिड़ो इनाम ॾिनो। उहो इनाम कहिड़ो आहे? सारा तय्यबा व तागोरा व आज़ोबा। जंहिं जंहिं अलीअ जी विलायत के क़बूल कयो, फमा क़बिल मिन्हो सारा तय्यबा व तागोरा व आज़ोबा। जंहिं बि अली जी विलायत के क़बूल कयो उहो पाक भी थियो, तय्यब भी थियो, ताहिर भी थियो, मिठो भी थियो। वमा लब यक़बल मिन्हो सारा रदिया व खाबोसा व नतुना। जंहिं बि अली जी विलायत के क़बूल न कयो, बदबूदार थियो, बेकार थियो, खबीस थियो, बदबूदार थियो। हाणे जंहिं जंहिं में बि तोखे बदबू नज़र अचे, भली डंदड़ 24 कलाक खीसे में हुजेसि, चवण जी ज़रूरत न आहे, सम्झी वई त मुनकिर विलायत अली आहे। सलवात पढ़ो मोहम्मद। हिकिड़ी रिवायत तव्हांजे साम्हूं आख़िरी पढ़ंदुमि ऐं तव्हांजी ज़ामत खे तमामु कंदुमि। किताब जो नालो आहे मनाक़िबुल फ़ाख़िर ले सैयद इब्न रज़ी काल नजाशी ले असहाबी इन्नी मुख्तबिरुन ले हाज़र रजुल कमा इख्तबरत बिल्क़ीस बि सुलैमान। उन्हीं जो इशारो जनाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पासे हुयो। नजाशी बादशाह चयो त मां इन्हीं नबीअ खे आज़माईंदुसि जंहिं नबूवत जी दावा कई आहे। फ़अरसला हदाया इलन नबी करीम। उन्हीं हदाया मोकिलिया नबी करीम ॾे। चए थो त मां आज़माईंदुसि इन्हीं नबीअ खे जंहिं नबी हुजण जी दावा कई आहे, ईअं आज़माईंदुसि जीअं बीबी बिल्क़ीस जनाब सुलेमान खे आज़मायो हदाया ॾेई करे। फ़अरसला हदाया इलन नबी। उन्हीं हदाया मोकिलिया नबी करीम ॾे। फ़फ़ीह फ़ुसूस अक़ीक़िन व ज़मरदिन व अहजारिन व फ़िज़्ज़तिन व ज़हबिन। उन्हीं हदाया मोकिलिया, उन्हीं में हर शइ हुई, हालांकि ज़हब हुयो, फिज़ा हुयो, अक़ीक़ हुई ऐं ॿिया केतिरा ई पत्थर हुया। फमा अख़ज़ मिन्हु नबियुल करीम इल्ला फ़ुस अक़ीक़िन। नबी करीम उन्हीं मां का बि शइ न खईं मगर हिकिड़ो अक़ीक़ जो पत्थर खईं। व आता अलियन, उहो बि अलीअ खे ॾिनई। व क़सम बाक़िल हदाया इला असहाबी। बाक़ी सभु जा सभु हदाया नबी करीम असहाब खे ॾिना। ऐं हिकु हजर अल्लाह पाक जे हबीब मौला अलीअ खे ॾिनो ऐं चयईंसि इज़हब इलन नक़ाश व क़ुल लहू उक्तुब अलैहि कलिमत ला इलाहा इल्लल्लाह। नबी करीम हिकिड़ो हजर खयो ऐं अलीअ खे ॾिनई, चई वञ नकाश ॾे ऐं नकाश खे चओ त इन ते लिखे कलमा ला इलाहा इल्लल्लाह। पूरी तवज्जो मुंहिंजे पासे, जेसि ताईं मुंहिंजो आवाज़ थो वञे। न अली फरमायो त इहा फरमाइश हुई नबी करीम जी ऐं मां नकाश खे चयो त उक्तुब अलैहि कलिमत मा अहब। उहो कलिमो लिख जेको मां थो पसंदि कयां। उहो कहिड़ो कलिमो? इहो मुहम्मद रसूलुल्लाह। फमा जी अक़ीक़ इलन नबी अलैहि सलास अस्तुरिन फ़तहय्यर नबी फ़हबत जिब्राइल इलन नबी वक़ाल या नबी अल्लाह अस्सलामु अलैका अन्नल्लाह तआला अरसला अलैका सलाम। तवज्जो मुझे पासे हुजे क़िबला। अल्लाह जा हबीब परेशान न थी। सोना परेशान छो तो थी? तो पंहिंजी पसंद लिखवाई। वो कलमो हुयो ला इलाहा। तो पंहिंजी पसंद जी सित्र लिखराई। वो हुयो कलमो ला इलाहा इल्लल्लाह। अली पंहिंजे पसंद जो कलमो लिखरायो
जेतिरो ताईं मुंहिंजो आवाज़ थो वञे तवजो मुंहिंजे पासे हुजे। सोना परेशान छो थो थी? 3 शत्रुनि ते छा थी पियो? तो पंहिंजे पसंदि जो कलमो लिखायो, उहो हुयो ला इलाहा इल्लल्लाह। अली पंहिंजे पसंदि जो कलमो लिखायो, उहो हुयो मुहम्मद रसूलुल्लाह। मां पंहिंजे पसंदि जो कलमो लिखायो, अली वलीउल्लाह। वाह माशाअल्लाह माशाअल्लाह, सुभान अल्लाह सुभान। सलवात पढ़ो मोहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद। अंत तुहिब, जेको तूं पसंदि करी पियो उहो तो लिखबायो। व अली उन अमर बिमा अहब, अली उहो लिखायो जेको अली पसंद करे पियो। व मां अमर तो मां अहब, ऐं मां उन शइ जो हुकुम ॾिनो जेको मूंखे पसंदि आहे। मुसलमान उहा शइ त पढ़नि था जेका अलाह खे पसंदि आहे, उहा शइ त पढ़नि था जेको कलमो अलीअ खे पसंदि आहे। उहो कहिड़ो हो? मुहम्मद रसूलुल्लाह। उहो कलमो बि पढ़नि था जेको मुहम्मद खे पसंदि आहे। उहो कहिड़ो? ला इलाहा इल्लल्लाह। माना ॿई शयूं पढ़नि था, जेको अली जी पसंदि आहे मुसलमान उहे बि पढ़नि था, ऐं जेका मुहम्मद जी पसंदि आहे उहा बि पढ़नि था। जेका अलाह जी पसंदि कलमो अली वलीउल्लाह उहे नथा पढ़नि। जे मोमिन थियणो अथव त उहो कलमो बि पढ़ो जेको अलाह जी पसंदि आहे, अली वलीउल्लाह। पर अलाह चयो आहे, चए तो अलीअ खे छॾियो आहे त मां तोखे काथऊं जो न छॾींदुसि। अगरि तो अलीअ खे छॾियो आहे त मां तोखे कंहिं दर जो न छॾींदुसि। तॾहिं त कंहिं शाइर चयो आहे, जॾहिं इहो ॿुधाई त अलाह पाक अली जे दुश्मन खे दर दर ते रुलायो आहे, त शाइर चयो आहे तो अलीअ खे छॾियो आहे त तोखे का जॻह न मिलंदी सवाइ जहन्नम जे। त शाइर कलम खणी चयो आहे, मस्जिद में भी अली है तो मिंबर पे भी अली, मस्जिद में भी अली है तो मिंबर पे भी अली, काबा गवाह है दोष पैगंबर पे भी अली, हिजरत की शब रसूल के बिस्तर पे भी अली, जन्नत अली की मिल्क है कौसर पे भी अली। अरे हर जगह अली मिलेंगे, हर जगह अली मिलेंगे। न दामन बचाइए, बचना अली से है तो जहन्नम में जाइए। सलवात पढ़ो मोहम्मद। हिकड़ी आखिरी रुबाई या शान मौला अली में हुई आखिरी दिल चए थी पंहिंजे दिल खे थधे करण जे लाइ मौला अबू तालिब जी शान में जे शान इमरान दी नहीं समझी हूंदी समझो अकल मुसाफिर है। जे शान इमरान दी नहीं समझी हूंदी समझो अकल मुसाफिर है। इंसाफ दी इस पामाली ते ए फलसफा सोच तो वाफिर है। जे कर में यार मोहम्मद है कुफर इस्लाम दी, जे कर में यार मोहम्मद है ता सिर्फ जवार को इतना दस तू याली चुमके हाजी है जे चाके पाले काफिर है। माशाअल्लाह सलवात पढ़ो मोहम्मद। माशाअल्लाह मुझा दोस्तों अजीजो, मौला तव्हां के बे के गम में न रुआरे। हे अयाम कोई आशूर खां घटि न आहिनि। मुसलमाननि जॾहिं बि बतूल जे धीअनि खे उजाड़ियो हमेशह ईदनि जे करे उजाड़ियो। उहे धीअरूं जेके परदेस में वेही चवनि पियूं बाबा असांखे कंहिंजे सहारे छॾियूं थो वञी। मौला अमीर मोमिनीन मस्जिद कूफा में आया ऐं एॾे दर्दनाक लहजे में मौला अज़ान ॾिनी। एॾो त दर्द हो मुंहिंजे ज़बान में उहा तासीर न आहे, मूं वटि उहे लफ़्ज़ न आहिनि मां बयानु करे सघां। जॾहिं मौला फरमायो आहे अल्लाहु अकबर, नंढनि नंढनि ॿारनि पंहिंजे मायरनि जो खीर पीअण छॾे ॾिनो। अज़ादारो मातमियो मौला अली अलैहिस्सलाम नमाज जे लाइ अॻिते वधिया। मौला नमाज पढ़णु शुरू कई। पहिरीं रकात जो पहिरियों सजदो या ॿी रकात जो आख़िरी सजदो। अञा मौला उथे पियो। लानती मलाउन इब्न मुलजिम अहिड़ी ज़हर सां तलवार हई मौला खे जो मौला के चवणो पियो फुज़्तो बि रब्बिल काबा। जिब्रील अमीन ताज लहाए आसमाननि में होको ॾियणु शुरू कयो। अला कद कुतिल अमीरल मोमिनीन, ओ दुनिया वारो मुंहिंजो उस्ताद अली मारिजी वियो, ज़ख्मी थी। मुंहिंजो मौला जॾहिं मेहराब में सुतो, हसन मौला अॻिते वधी पंहिंजे बाबे जो सिर
सीने सां लॻायो। मां चवां मौला तोखे केतिरो सुकून मिलियो हूंदो जॾहिं तुंहिंजे नौजवान फर्ज़ंद तुंहिंजो सिर संभाले सीने सां लॻायो, तोखे केतिरो सुकून मिलियो हूंदो या अली। लेकिन हाय करबला, कातिल शिमर हुसैन जे सिर खे कीअं खयों, मलऊन हुसैन जे सिर खे खयों अहिड़े अंदाज़ में खयईं जीअं खणण जे ॾाव जो न हुयो। अल्लाह ॼाणे उन्हनि ज़ुल्फ़नि में हथ विधईं जिन्हनि ज़ुल्फ़नि खे चुमियूं ॾींदे मुस्तफ़ा न रजंदो हो, जिन्हनि ज़ुल्फ़नि खे कंगी ॾींदे जे हिकु ज़ुल्फ़ किरी पवंदी हुई त ज़हरा के ॾींहं रोंदी रहंदी हुई। अज़ादारो जनाब ज़ैनब खे सलाम कीअं ॾिसंदी रही आहे, कातिल जे हथ में भाउ जे सिर खे, मासूमा सकीना पंहिंजे पीउ जे सर खे कीअं ॾिसंदी रही आहे। मौला तव्हांखे कंहिं ॿिए ग़म में न रुआरे, मौला तव्हांजो हाजतूं क़बूल फरमाए। ॿई शहज़ादा अॻिते वधिया। हुसैन मौला अॻिते वधी पंहिंजो अमामो लाहे ऐं पंहिंजे बाबे खे पटी ॿधणु शुरू कई आहे। अली मौला जूं अखियूं खुलियूं आहिनि, मथे ॾिसी मौला फरमाए थो हुसैन हर कोई पटी ॿधे, तूं पटी न ॿध। बाबा नाराज़ आ, चई मां नाराज़ न आहियां, अॼु मां ज़ख़्मी थियो आहियां, मूंखे सहाबिन संभालियो आहे, औलाद सहारो ॾिनो आहे। मूंखे हिकु वक़्तु यादि थो अचे जॾहिं तूं ज़ख़्मी थींदे बचड़ा तोखे केरु संभालींदो, तोखे पटियूं कोई न ॿधंदो। अज़ादारो हसनैन करीमैन अली मौला खे खयूं था अचनि, पोयां कूफे जा मर्द औरतूं बच्चा ॿार रोईंदा था अचनि। हिकु मंज़िल आई आहे, मौला अली रुकिजी विया आहिनि, फरमाइनि था हसन बचड़ा जी बाबा। आवाज़ इन्हनि रोईंदड़ मुहिबनि खे चओ इते बीहजी वञो, अॻिते न अचो। हसन फरमायो बाबा इहे त तुंहिंजा मुहिबनि जेके रोईंदा था अचनि, परदेस में असांजे ग़म में शरीक थिया आहिनि। मौला फरमायो मां ॼाणां थो परदेस में असांजे ग़म में शरीक थिया आहिनि, लेकिन मुंहिंजे मौत जी ख़बर ॿुधी मुंहिंजी ज़ैनब कुलसूम रोवंदियूं हूंदियूं। मां नथो चाहियां त मुंहिंजे हूंदे मुंहिंजे ज़ैनब जो आवाज़ कंहिं सहाबी जे कन ते वञी पवे। मां हथ ॿधी अर्ज़ कयां या अली अॼु ज़ैनब जो आवाज़ सहाबिन जे कननि ते वञणु बर्दाश्त नथो करे, इन ज़ैनब जो बाज़ार शाम में वञणु कीअं बर्दाश्त कयो हूंदई। इब्न ज़ियाद जो ज़ैनब सां ॻाल्हाइण कीअं बर्दाश्त कयो हूंदई। यज़ीद मलऊन जो भरे दरबार में अंगुल सां इशारो करे पुछा करण कीअं बर्दाश्त कयो हूंदई। मूंखे ॿुधायो, यज़ीद चयो ॿुधायो इन्हनि में कहिड़ी आहे नमाज़ीअ जी भेण, मुंहिंजे दरबार में पर्दे जी लोड़ न आहे, ॻाल्हाए मूंसां अॼु नमाज़ीअ जी भेण। फिज़ा जे हथ ते ताज़िया न हई, हटी वञ बुढड़ी, मुंहिंजे दरबार में पर्दे जी लोड़ न आहे, ॻाल्हाए मूंसां अॼु नमाज़ी जी भेण। या अली तॾहिं कीअं बर्दाश्त कयो हूंदई। अज़ादारो आख़िरी जुमला मौला हसन हकीम खे वठी आयो, पर्दो थियो, हकीम अॻिते वधियो, गारे ज़ख़्म ते निगाह पयसि, मुंहं ते पिटे चए थो मौला खून ॾाढो वही वियो आहे, अगरि थोरो खीर किथां मिली पवे हा त थी सघे थो मां मौला जो इलाज कयां हा। अज़ादारो मातमियो मौला तव्हांखे कंहिं ॿिए ग़म में न रोआरे, मौला तव्हांजो हाजतूं क़बूल फरमाए। बस जंहिं मौला ई दर ते ॿुधो त मौला अली जे लाइ खीर घुरियो थो वञे, चाहे मर्द हो या औरत हुई, ॿार हो, हर कोई पंहिंजे घर ॾांहुं डोड़ण लॻो। जंहिंजे घर में जेतिरो खीर पियो खणी आया। जनाब उम्मे कुलसूम अंदर खां खीर मोकिलियो, मणनि बराबरि खीर अली जे दरवाज़े ते गॾु थी वियो। मां हथ ॿधी अर्ज़ कयां या अली तो खीर घुरियो न हो, पोइ बि मणनि बराबरि खीर तुंहिंजे दरवाज़े ते जमो थी वियो। लेकिन हाय करबला, ओ मुंहिंजा मौला हुसैन, तो अली असगर जे लाइ खीर न घुरियो, हिकु ढुक पाणीअ जो घुरियो। मलऊन अहिड़ो तीर हयो जो जनाब रुबाब खे चवणो पियो मुंहिंजी गोद ख़ाली थी वई, असगर पिंगो ख़ाली थी वियो। आख़िरी जुमला ख़त्म पढ़ाई, उहा घड़ी भी आई। मौला अमीरुल मोमिनीन वसियतूं करण शुरू कयूं आहिनि। सॼी औलाद जा हथ वठी मौला हसन जे हथ में ॾिनई, चई अॼु खां बाद हसन खे हसन न अली समझो। जॾहिं हथ ॾेई बीठो अली जे पेरनि वारे पासे खां,
एक मस्तूर जे रोइण जी आवाज आई। अली फरमायो हसन लाल या केड़ी बीबी आ? हसन फरमाए तो बाबा या असांखे पालण वारी अम्मा उमुल बनीन रोई रही आ। अली फरमाइन था मुझे कमर के सहारो दे, सहारो मिलियो। अली वेठो फरमाइन था उमुल बनीन रोइण तुंहिंजो हक़ आ जो तुंहिंजे सर खां सुहाग जी चादर थी लहे, लेकिन जंहिं मां जो अब्बास जहिड़ो फर्ज़द मौजूद हुजे इनके ईअं रोइण न घुरिजे। बेबी फरमायो मौला तॾहिं त रोवां थी। सॼी औलाद जा हथ हसन जे हथ में ॾिनई। होॾे ॾिस मुंहिंजो अब्बास रोए थो पियो। मौला फरमाइनि था ओ मुंहिंजा मुजस्सम ए वफ़ा बचड़ा, ओ मुंहिंजा गाज़ी बचड़ा मुंहिंजे क़रीब आ। अब्बास मौला आयो। जनाबे अली अब्बास जो पहिरियां सॼो बाज़ू चुमियो, वरी खॿो बाज़ू चुमियो। फरमाइनि था ओ मुंहिंजा सबर जा बादशाह बचड़ा हुसैन तूं बि मुंहिंजे क़रीब आ। हुसैन मौला क़रीब आयो। ओ ज़ादारो मातमियो मौला छा कयो? अब्बास जो हथ वठी हुसैन जे हथ में ॾिनई। मातमिया ज़ादारो हुसैन जो हथ वठी अब्बास जे हथ में ॾिनई। जीअं जो हुसैन जो हथ अब्बास जे हथ में आयो, उमुल बनीन तड़पी चए थी मौला गे छा था कयो? हमेशा गुलाम इमामनि जे हवाले कबा आहिनि, तव्हां इमाम खे गुलाम जे हवाले था कयो। आवाज़ आयो उमुल बनीन मूंखे अब्बास खां वाइदो वठण ॾे। अब्बास वाइदो कर करबला में मुझे हुसैन खे अकेलो न छॾी दे। अब्बास जो सिर अली जे कदमनि में लॻो। आवाज़ बाबा हिकु वाइदो मूंखां वठ, हिकु वाइदो ज़हरा जे जानीअ खां वठ। करबला में विढ़ण जी इजाज़त घुरांस, मना न करे। अज़ादारो अब्बास फरमाए थो बाबा सॼी औलाद जा हथ हसन जे हथ में ॾिनई। काइनात जे हुसैन खे मुंहिंजे हवाले कई, मूं गुलाम खे कंहिंजे हवाले थो करी। आख़िरी लफ़्ज़ ख़तम पढ़ाई। ईअं रोंदे जनाब अली उन कुंड ॾे ॾिठो जिते जनाब ज़ैनब रोए पई, वैण पई करे। अली फरमाए थो आ मुंहिंजी ज़ैनब दी, अज खां बाद बाबे का मुलाकात न थी सघंदे, वरी क़यामत में मिलंदासीं। जनाब ज़ैनब उथी आई आहे। अली उहे हथ चुमियान, बचड़ीअ जो मुंहुं चुमी। ओ ज़ादारो मातमियो अब्बास जो हथ वठी जनाब ज़ैनब जे हथ में ॾिनई। फरमाई मुंहिंजी हया वारी धी, मुंहिंजी मुसाफ़िरा धी, मुंहिंजी परदेसी धी, अॼु खां बाद मुंहिंजे अब्बास खे कदम कदम ते तूं संभाल जा। जनाब ज़ैनब अदब सां रोई अर्ज़ कयो बाबा सॼी औलाद जा हथ हसन जे हथ में ॾिनई। काइनात जे हुसैन खे अब्बास जे हवाले कयई, अब्बास मुंहिंजे हवाले कयई। मुंहिंजा बाबा पंहिंजी यतीम धीअ खे कंहिंजे हवाले थो करी। अली रोई फरमाए थो हुसैन जल्दी वए पीघे मां मुंहिंजे सजाद खे खणी आ। जीअं ई सजाद अलीअ जे हथनि ते आयो आहे, अली मौला उहे हथ चुमियान जिन्हनि हथनि में कड़ियूं अचणियूं, उहे गर्दन चुमी आहे जिन्हनि गर्दन में सजाद खे तोक अचणी आहे। रोई फरमाइनि था सजाद ज़ैनब तुंहिंजे हवाले, सजाद बाज़ारनि में घबराए न वञ जा। ओ तुंहिंजे पुपिन ते पथर बि वसंदा,